डॉक्टर जो चवणु आहे त शबीरा चन्ना जो 3 भेरा डायलिसिस थी चुको आहे। चौथों भेरो अॼु थींदो। कुछ ॾींहं पहिरीं रोड हादसे में सीनियर अदाकारा शबीरा चन्ना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, एक इंतहाई अफसोसनाक ख़बर सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारे दोस्तों, सीनियर अदाकारा शबीरा चन्ना जी तबियत में सुधारो न अची सघियो आहे। डॉक्टरनि मुताबिक़ अदाकारा शबीरा चन्ना जी तबियत बेहतर ख़राब थी रही आहे। डॉक्टरनि ॿुधायो त शबीरा चन्ना जे गुर्दनि जी डायलिसिस 3 दफ़ा थी चुकी आहे ऐं चौथों दफ़ो करण जी तयारी आहे। जॾहिं त अदाकारा शबीरा चन्ना ईद जे ॿिए ॾींहुं एक्सीडेंट में सख़्त ज़ख़्मी थी पई। उन खां पोइ कराची जे निजी हॉस्पिटल में शबीरा चन्ना हिन महिल ताईं दाख़िल आहे, जिते शबीरा चन्ना जो डायलिसिस करण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ डॉक्टरनि ॿुधायो त शबीरा चन्ना जी तबियत में को बि ख़ातिर ख़्वाह सुधारो न अची सघियो आहे। शबीरा चन्ना हिन महिल बि ICU में दाख़िल आहे ऐं उन जा गुर्दा कमु करणु छॾे विया आहिनि। शबीरा चन्ना जी तबियत में को ख़ातिर ख़्वाह सुधारो न अची सघियो आहे। शबीरा चन्ना जा गुर्दा फेल थियण जे करे शबीरा चन्ना जी चौथों भेरो डायलिसिस जी तयारी थी रही आहे। अदाकारा शबीरा चन्ना जी धीअ आलिया चन्ना ऐं तमामु सीनियर अदाकारनि पूरे सिंध वासियुनि खे अपील कई आहे त आपा शबीरा चन्ना जे सिहतयाबीअ लाइ दुआ घुरनि ऐं क़ुरान ख़ानियूं कराइनि त जीअं आपा शबीरा चन्ना तां ॾुखियो वक़्तु टरी सघे। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।